एक स्टेज चले पियो आहे तो भी बने पियो आहे उनजी बेहद कामयाबी खां बाद में राशिद प्रोडक्शन पेश करे थी तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में वहीद नवाज़ ऐं हिन एल्बम जो चीफ सिलेक्शन शायर गुल मोहम्मद गोमान आहे ऐं राशिद प्रोडक्शन जो प्रोड्यूसर आहे राशिद तन्नू ऐं हिन एल्बम जी रिकॉर्डिंग कई आहे मौलाई तारीफ़ तन्नू राशिद प्रोडक्शन जो प्रोड्यूसर राशिद बने के गुज़ारिश आहे वो स्टेज ते अचे बुलंद जो हाथ मराईंदो आसिफ बलोच राशिद बने के बुलंद जो हाथ मराईंदो आसिफ बलोच सिंगर वहीद नवाज़ के भी बुलंद जो हाथ मराईंदो आसिफ बलोच मिठा इंसान छो तो दुखड़ा दे मां भी मिठा इंसान छो तो दुखड़ा दे चढ़ चोट ते मुंहिंजो चाह छो तो दुखड़ा दे प्यार जे एवज़ प्यार मूंखे सुहिणा सॾे आशिक दुश्मन हजार हैं आशिक लाए के दादार हैं आशिक लाए के दादार हैं इश्क में सहना सभई सूर हैं छो जो आशिक मजबूर आहिनि वे आशिक मजबूर आहिनि गाल सची आहे तुझे इश्क चरियो क्यों ॾिस पंहिंजी तूं खुद गर्जी ॾिस पंहिंजी तूं खुद गर्जी ॾिस पंहिंजी तूं खुद गर्जी मूंखे तो ई परे क्यों हा गाल सची आहे तुझे इश्क चरियो क्यों हा गाल सची आहे तुझे इश्क चरियो क्यों अचो सोना ही दावत आ वरी मेलो मचायूं था अचो सोना ही दावत आ वरी मेलो मचायूं था सानी सारे गग मरे सानी सारे ध ध ध नि प म प ध ध नि रे सा सानी सारे गग मरे सानी सारे गग म प ग मरे सा ध नि रे सा आ